नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे झोल खां ख़बर ॾींदा हलूं त मेरापुर जे सीनियर साफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल ऐं जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ सिंध जर्नलिस्ट काउंसिल ऐं प्रेस क्लब झोल पारां सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अॻवान ग़ुलाम क़ादिर मलकवाणी, सदर लाल बख्श बलोच, खान मोहम्मद खाशकेली ऐं ॿियनि साफ़ियुनि पारां प्रेस क्लब झोल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते इन्हनि ख़िताब कंदे चयो त शहीद साफ़ी अज़ीज़ मेमन इलाइक़े जे अंदरि सहाफ़त जे हवाले सां ग़रीब मज़लूम माण्हुनि जो हिकु आवाज़ बणियल हो, जंहिं ते इलाइक़े जा भोतार ऐं कामूरा ॾमिरियल हुआ, जिन साज़िश तहत शहीद करे वॾो ज़ुल्म कयो आहे। असीं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस खे अपील था कयूं त शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमन जे क़त्ल जे वाक़े जो नोटिस वठी IG सिंध ऐं सिंध हुकूमत खां वज़ाहत करे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।